नाज़िन कैडेट कॉलेज करमपुर में पेरेंट्स डे जी शानदार तकरीब थी, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत करे बासलाहियत शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कई। जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेबलोज़, तक़रीरुनि ऐं मलह जे मुक़ाबले में हिसो वठी भरपूर दाद ऐं इनाम हासिल कया। वधीक तफ़सील गोसपुर खां ज़हूर ओगाई जी हिन रिपोर्ट में। कैडेट कॉलेज करमपुर में सालियानो पेरेंट्स डे मल्हायो वियो। वालिदैन जे ॾिहाड़े जी रंगारंग तक़रीब में उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदैन पिणु वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान कॉलेज में तालीम सां गॾोगॾु गैर निसाबी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ शागिर्दनि विच में मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया। शागिर्दनि सक़ाफ़ती रांदि मल्ल में हिसो वरितो। उन खां सवाइ तक़रीरूं, टेबलोज़ ऐं क़ौमी गीत पेश करे पंहिंजे भरपूर सलाहियतुनि खे उजागर कयो। पुठिते पियल इलाइक़े जे तालीमी इदारे में मयारी तालीम सां गॾोगॾु सुठी तरबियत शुरू थियण ते शागिर्दनि ऐं वालिदैन इंतिहाई ख़ुशीअ जो इज़हार कयो। तक़रीब में कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तयारु कयल साइंसी प्रोजेक्ट्स जो निमाउ पिणु कयो वियो, जॾहिं त ख़ासि महिमान मेजर जनरल आमिर अमीन ऐं ॿियनि ॿारनि जे लॻायल तख़लीक़ी स्टाल जो मुआइनो करे शागिर्दनि जी महिनत खे साराहियो। तक़रीब में कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे सुठी कारकर्दगी ते मुख़्तलिफ़ इनाम पेश करे संदनि ज़बरदस्त हौसला अफ़ज़ाई कई वई। कैमरा टीम सां गॾु ज़हूर ओगाही, SS न्यूज़, गोसपुर।